मां नाले सैयद सजाद अली शाह गादी नशीन दरगाह सखी इब्राहिम शाह मोरो शहर जो पुराणा ई असली राहकू अर्ज़ तो कयां त असां पंहिंजे ई पाड़े में गैर महफ़ूज़ आहियूं। असांजे पाड़े में जेको अनरजिस्टर्ड रक्षा स्टाफ आहे जेको माछी कम्युनिटी जो न जंहिंजूं असां काफ़ी दफ़ा DSP ताईं SSP ताईं कंप्लेनूं करे चुका आहियूं। हू उते बीहनि था सिज लथे खां पोइ हू पाण जी सुञाणप में न आहिनि, नशे में धुत लगा पिया जे असीं हुननि खे चऊं था तॾहिं बि हू असां ते जेको मार था कनि, धमकियूं दाबा। असीं पंहिंजे शहर में पंहिंजूं प्रॉपर्टियुनि समेत गैर महफ़ूज़ आहियूं। असां वस वारनि खे इहा अपील कंदासीं, आला अमलदारनि खे महिरबानी करे असांजो तहफ़ुज़ कयो। असांजे शहर जो वज़ीर दाख़िला आहे मोहतरम ज़ियाउल हसन लंजार साहब। मां लंजार हाउस ताईं कंप्लेन पहुचाई आहे पर को तदारुक न थियो आहे। असीं पीपुल्स पार्टी जा पुराणा माण्हू आहियूं ऐं मुअज़्ज़िज़ीन में शुमार आहियूं, पर असांजी का बि ॿुधी नथी वञे। हिन कम्युनिटी जा माण्हू असां ते हावी थी चुका आहिनि ऐं असां हुननि खे चऊं था त असांखे दाबा धमकियूं मुअज़्ज़िज़ीन ताईं बि ॻाल्हियूं पहुतल आहिनि, पर हिन महिल ताईं को बि हुन ॻाल्हि जो रद्द अमल न आहे। शहर में इन चौंक ते असां 3 माण्हुनि जी प्रॉपर्टी आहे। ही मुअज़्ज़िज़ीन पुराणा मुअज़्ज़िज़ीन मोरे शहर जा असली माण्हू ही भी गैर महफूज़ आहिनि। छाजे करे त असीं शरीफ़ शहरी आहियूं, असांखे तंग थो कयो वञे। असां काफ़ी दफ़ा हिननि जा दुकान 50 खां 60 मुंहिंजा दुकान आहिनि, हिन जी प्रॉपर्टी आहे बबलू मेमून साहब जी, पर असां तक़रीबन थी करे बि ॼण गैर महफूज़ आहियूं, डिॼूं था त मतां ही असां ते हावी थिए। अॼु मां घर वेठो हुउसि, अचानक ॿाहिरि रड़ियूं थी वयूं। मां चयो ॾिसां त सेठ सां विढ़नि पिया। जेको तरीक़ेकार आहे, मालिक बि प्रॉपर्टी जा असीं, मारू बि असीं खाऊं, पोइ असां पंहिंजे शहर में गैर महफ़ूज़, असां काॾे वञूं, कंहिंखे चऊं? असां दाऊं बि ॾिनियूं आहिनि, कुझु कोन थो थिए। आख़िर असां चऊं कंहिंखे? पंहिंजे शहर में गैर महफ़ूज़ असां या त भला प्रॉपर्टी छॾे हलिया वञूं, हिननि खे चऊं अची वियो। असां एतिरा गैर महफ़ूज़ आहियूं ऐं असां अॼु DSP साहब ऑफिस ताईं बि इहा कंप्लेन पहुचाई आहे ऐं SHO साहब ताईं पहुचाई आहे। असांखे यकीन ॾियारींदमि, महिरबानी करे असांजे पाड़े मां अनरजिस्टर्ड रक्षा स्टाफ ख़तम कराए वञे, असांखे महफ़ूज़ कयो वञे। महिरबानी। साईं अर्ज़ु इहो आहे त मां पंहिंजा दुकान किराए ते ॾियण लाइ बि नथो ॾेई सघां। जेको बि किराएदार वेहे थो 8 ॾींहंनि खां पोइ दुकान मुंहिंजो ख़ाली करे हले थो। इहे रक्षा वारा हुननि सां विढ़नि था, रक्षा वारा चवनि था त दुकान ते विहंदे तोखे मोचड़ा ॾींदासीं, इन करे दुकान ख़ाली करनि। अॼु बि मूं वटि जेको आहे त दुकान मूं ॾिनो आहे, अॼु हुनजा बर्फ़ जा फटा बर्फ़ हुनजी उछलायूं अथनि, जंहिंजी मूं वटि बुधियो बि आहे। इहे हिकिड़ो रक्षा न आहे, 20-25 रक्षा रोज़ हिते बीठा आहिनि। रुगो असां हिकिड़ा गैर महफ़ूज़ न आहियूं। जेको आम माण्हू बि हितां लंघे थो उहो गैर महफ़ूज़ आहे, जेका औरत लंघे थी उहा गैर महफ़ूज़ आहे। जी उन्हनि सां बि इंतिहाई बदतमीज़ी था कनि, लेडीज़ सां। असांजा बच्चा लंघनि था, उन्हनि सां बि जेको आहे बदतमीज़ी था कनि। असां महिरबानी करे अपील था कयूं त इन्हनि गैर रक्षा स्टैंड खे त हटायो वञे। महिरबानी साईं। वेठल सखी बाबा इब्राहिम शाह दरगाह वटि हिते असांजूं पंहिंजूं ज़ाती प्रॉपर्टियूं आहिनि, पर असां हिते गैर महफ़ूज़ आहियूं। असां हिते मेन रस्तो आहे जेको हितां खां वञे थो इमाम बारगाह ताईं। सखी इब्राहिम शाह ते हिते ज़ाहिरी न थियनि था, असांजा बच्चा ॿार महफ़ूज़ न आहिनि। रेशम गली बि हिते टच आहे, रेशम गली जा बच्चा ॿार हितां लंघण जे लाइ अचो कनि त हितां लंघूं कीअं? हितो हिननि रक्षण वारनि असांखे परेशान कयो आहे जो असां हितां गैर महफ़ूज़ थी विया आहियूं। असां पंहिंजनि प्रॉपर्टियुनि जे हूंदे सूंदे बि असां हिते मतिलबु चंद मालिक आहियूं ई न। महिरबानी करे असांजो तदारक कयो वञे। असांजो जेको तक जो ज़ियाउल हसन लंजार साहब आहे उनखे असां अपील था कयूं त महिरबानी करे असांजो तदारक कयो वञे। शहर जा न हूंदा भई पदर सां मिलो।